मुल्क जी वॾी अदालत में मुल्की तारीख़ में वॾो फ़ैसिलो थियण वारो आहे। हिन सिलसिले में वकील अक़बालनि जो चवणु आहे त लेकिन बहरहाल जो आम तासुर वो ये है कि कोई ना कोई फ़ैसला आएगा कि उनको क्लीन चिट शायद ना दी जाए और कमीशन शायद बनाया जाए, क्योंकि मैंने जैसे पहले अर्ज़ किया कि ट्रायल कोर्ट नहीं है सुप्रीम कोर्ट। ये सतही तौर पर ये जो डॉक्यूमेंट्स उनके सामने आते हैं और जो दलीलें आती हैं उनको एग्जामिन करती है और उसके बाद कोई डायरेक्शन दे देती है। और डायरेक्शन देते वक्त हो सकता है सुप्रीम कोर्ट ये भी कह दे कि भाई चूँकि इदारों ने तफ्तीश करनी है, वो सारे वज़ीर आज़म के अंडर हैं, तो लिहाजा बेहतर ये होगा कि वज़ीर आज़म साहब जो हैं ना रहें वज़ीर आज़म, ताकि बेहतर तफ्तीश और ट्रांसपेरेंट इन्वेस्टिगेशन हो सके। मुल्क जी तारीख़ में सब खां वॾे पानामा स्कैंडल के हवाले से मुल्क जी वॾी अदालत पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करण वारी आहे। मुल्क जे 20 करोड़ आवाम जियां कारे कोटन वारनि खे बि आला अदलिया जे फ़ैसिले जो इंतज़ार आहे। इंसाफ़ जे मुताबिक़ ही फ़ैसिलो ईंदो। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान की कौम मायूस न थींदी फ़ैसिले में। उनकी उम्मीदूं वधीक उभरी ईंदियूं त हुनजे लाइ को इदारा कम करनि था, जुडिशल सिस्टम कम करे थो। अगर जुडिशल सिस्टम के मजबूत करणो आहे त फ़ैसिलो कानून के मुताबिक़ अचणु खपे और ईंदो इंशाअल्लाह ताला। के वज़ीर आज़म जे वञण सां छा मुल्क बंद त न थींदो, वरी को ॿियो वज़ीर आज़म अची वेंदो, मुल्क हलंदो रहंदो इंशाअल्लाह ताला। मुल्क मजबूत थींदो या अञा जमहूरी सिस्टम मजबूत थींदो। अगर हिकिड़ो वज़ीर आज़म चेंज थींदो ॿियो ईंदो त इनके माण्हुनि खे इहा अञा वधीक जमहूरियत ते एतमाद थींदो ऐं मारली कुछ भी न करणु खपे। फ़ैसिलो जेको भी अदालत ॾिए उनजो एहतराम मन इज़त करे और उन ते इम्प्लीमेंटेशन थियणु खपे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त आला अदालत जे फ़ैसिले अचण खां पोइ अवाम ऐं अदालतनि जो एतमाद बहाल थींदो। वकील अॻवाणनि जो चवणु हो त एहतिसाब हर ख़ासि ऐं आम माण्हू जो थियणु घुरिजे, छो न हू वज़ीर आज़म हुजे। हाँ, डिसीजन ऐसा होना चाहिए जो इस मुल्क में राह सिमत जो है वो राइट डायरेक्शन बनाए, जो हमारे मुल्क का हाल है उसको सही सिमत दे, जो गरीब है आवाम है वो उससे मुस्तफ़ीज़ हों। फैसला जो आएगा इंशाअल्लाह ताला इस फैसले में बड़े दूररस नताइज होंगे और वो अदारों के सरबराह जो आके बबांगे दोहल अदालत को कहते रहे हैं कि हम कुछ नहीं कर सकते और हम कुछ नहीं करेंगे, तो मुझे पूरा यकीन है कि अदालत इन लोगों को तो घरों को भेजेगी, हो सकता है जेलों को भी भेज दे और इनका भी हिसाब किताब हो जाए। तो ये जो कहा गया था कि 20 साल तक ये फ़ैसला याद रहेगा, तो मेरे ख्याल में अब इन लोगों की उम्रें बाकी 20 साल ही रह गई हैं, तो ये ताउम्र याद रखेंगे। मूंखे सभिनीनि खां वॾी जेका तवक़ो आहे त भी सुप्रीम कोर्ट हिकु अहिड़ो फ़ैसिलो ॾींदी भी जंहिं तां आम माण्हू जो जेका अदालती सिस्टम ते एतमाद बहाल थींदो, नंढनि सूबनि जो पॉलिटिकल पार्टीज़ जो जेका आहे सुप्रीम कोर्ट ते एतमाद बहाल थींदो ऐं जेका नंढनि सूबनि जी जेका गिरीवांस आहे, जेका चवंदा रहिया आहिनि माज़ी में जो कुछ भी वियो वापरियो आहे उन्हनि ते त भी असांजे ख़िलाफ़ु जेका फ़ैसिला तकड़ में अचनि था या असांजे माण्हुनि जे ख़िलाफ़ु फ़ैसिला अचनि था, त उहो जेका आहे तासुर हिन दफ़े ग़लति तासुर ज़ाहिल थींदो ऐं जेका आहे का क्लियर कट डिसीजन न ईंदो जेका लॻे पियो। जो सुप्रीम कोर्ट जेका आहे का ट्रायल कोर्ट न आहे, उहा एपलेट कोर्ट आहे, त क्लियर कट फ़ैसिलो न ईंदो। घणो करे ई लॻे पियो त भी सुप्रीम कोर्ट जेका आहे का कमीशनारी साइड ते वेंदी या का भी दरमियानी रस्तो जेका दरमियानी हल कढंदी। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त पनामा लीक जो फ़ैसिलो अचण खां पोइ अदलिया वधीक मज़बूत थींदी। कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा रिन सां गॾु सिकंदर भुट्टो, सिंध टीवी न्यूज़, कराची।